अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼुकल्ह इंडोनेशिया आहे नया ऐं हाणे हिते मूंखे बांदोंग अचण जो मौक़ो मिलियो आहे। इंडोनेशिया जो टियों वॾो शहर आहे बांदोंग। वॾो त जकार्ता आहे, सभ खां वॾो जेको कैपिटल बि आहे। उन खां पोइ आहे सुराबाया। सुराबाया खां पोइ टे नंबर ते वॾो बांदोंग आहे, पर काफ़ी वॾो शहर आहे। पर हाणे हीउ शहर जेको बांदोंग जो आहे, इहो थोरो हाइट ते आहे। घणी हाइट त कान्हे, पर बांदोंग ख़ुदि तेतिरी हाइट ते कोन्हे, पर बांदोंग जे हर पासे जा इलाइक़ा वरी कुझु मथे हाइट ते आहिनि। उनखे चई सघूं था हाईलैंड। हाईलैंड चई सघूं था, बल्कि आहिनि हाईलैंड। सो हिते कुझु आहिनि फार्म आहिनि, चांहि जा फार्म आहिनि ऐं कुझु स्ट्रॉबेरी जा फार्म आहिनि। सो मूंखे मौक़ो मिलियो त वञी ऐं ॾिसां कुझु स्ट्रॉबेरी जा फार्म ॾिसां, कुझु चांहि जा फार्म ॾिसां। सो हिते आयसीं, जेको फार्म आहे स्ट्रॉबेरी जो फार्म आहे। एतिरो ख़ासि वॾो कोन्हे, अहिड़ा इलाही फार्म आहिनि हिते। हाणे हिकिड़ो हिनजो एग्ज़ाम्पल आहे त हीउ एकड़ खनि जो फार्म हूंदो, पके रोड जे बिल्कुलु भरमे आहे। ऐं इन्हनि हिते जेको आहे सो हीअं हिन तरह सां हिनखे स्ट्रॉबेरी खे पोखियो आहे। वॾा इहे प्लास्टिक जा थेला आहिनि, हिननि में कंपोस्ट वग़ैरह विझी पोइ इहो पोखियो अथनि। हाणे हिते इन जा विकिणनि बि था इहे पोली बैग जेका आहे हिकिड़ी, उन में 8-10 दाणा हूंदा आहिनि हिन जा स्ट्रॉबेरी जा ॿूटा। सो हाणे हिते जेको जंहिं तरीक़े सां ही पोखियो अथनि, सो तव्हां ॾिसो त हेठि त कटा आहिनि। कटनि में जेको आहे सो शायदि इहा कॉमन मिटी जेका आहे उहा ई पोखियल आहे पियल। ऐं उन जे मथां वरी रखिया अथनि नंढा जेके पोली बैग्स आहिनि कारा। सो इहे कारा प्लास्टिक जा जेके थेला, इहे वरी उनजे मथां रखिया अथनि, छो जो हिते जॾहिं बरसाति पवंदी आहे तमामु घणी पवंदी आहे, त हीउ जेको आहे सो हिते वरी फ्लडिंग टाइप ते थी वेंदी आहे, पोइ लही वेंदी आहे। हिते ही ज़मीन पाणी खयों थी वञे ऐं ही ज़मीन माना ही हाईलैंड आहे, त पाणी त हेठि लहियो थो वञे, जेको हुते बीहे कोन थो। पर हेकर जॾहिं मींहुं तमामु तेज़ पवंदो आहे त थोरो फ्लैश फ्लड्स जेके टाइप ते थी वेंदो आहे। सो उन करे हिननि खे थोरो मथे करे पोखियो आहे। पाण वटि त शयूं ज़मीन ते पोखिजनि थियूं, पर ही उनखे वरी थोरो मथे करे ऐं थेलनि में वरी ॾाढो सुठो कंपोस्ट वग़ैरह ठाहे उन में ई पोखीनि था। हाणे हिकिड़े थेले में हिननि जो जेको आहे सो आहिनि 8-10 दाणा आहिनि इहे। हाणे तव्हां इनखे ॾिसो केतिरा ई ख़ुशि बीठा आहिनि ऐं मौसम सुठी आहे हिते। हाईलैंड साइड ते, हाईलैंड में सतह का हिसा आहिनि मथे आहे। बांदोंग ख़ुदि जेको आहे सो कुझु हेठि आहे, पर बांदोंग जा भरपासा जेके आहिनि न, उहे थोरो जबलनि ते मथे आहिनि। पोइ ही उन करे उते जेको आहे सो मौसम बि थधी आहे। एतिरी घणी थधी त कोन्हे जेकी सियारो जो जे पाण वटि अचे थो, पर ईअं चई सघूं था जीअं पाण वटि नवंबर में मौसम हूंदी आहे, कुझु थधी कुझु विचोली, माना प्लेजेंट वेदर चइजेसि, अहिड़ी हूंदी आहे। काढ़ो त बहरहाल तेज़ आहे, पर जनरली मौसम जेको आहे फील तव्हांखे थोरो सुठी मौसम थींदी, थधिकार वारी। सो इहे आहिनि जा स्ट्रॉबेरी जा फार्म। हाणे हीउ जेको आहे सो न सिर्फ़ु फार्म फ्रूट ते कटे विकिणनि था, बल्कि हिन जो बाक़ाइदा टूरिज़्म आहे। हिन जो हिते रोड जे भर में इहो परियां जाइ जेका आहे हिते जी ठहियल आहे, इहा साम्हूं काढ़ो हिते तिखो आहे, इन करे इहो ई मथां ही पाए ऐं पोइ जेको आहे सो फार्म में अचिबो आहे। गर्मी त थिए थी हिते, टोपी पाइणी पए थी मथां। सो ॻाल्हि पिया कयूं हिन जी टूरिज़्म जी। हाणे ॾिसो बसर बि पोखिया पिया आहिनि थेलनि में।
ऐं बसर हेठि कोन थींदो आहे इंडोनेशिया में या मलेशिया में, पर हाईलैंड्स ते बसर थींदो आहे, हिते मौसम थधी हूंदी आहे। सो हिते हाणे फार्म आहे न, हिन में माण्हू खे हिकिड़ी नंढड़ी टोकरी ॾींदा अंदरि दाख़िल थियण जे लाइ, ऐं पैसा वठंदा आहिनि, चवंदा हाणे तव्हां पाण वञी स्ट्रॉबेरी जेका तव्हांखे दिलि चए उहा इन हिकिड़ी जेका नंढड़ी टोकरी आहे, प्लास्टिक जी टोकरी नंढड़ी हूंदी आहे, हुन में मिड़ेई पइजी वेंदो आहे 1 किलो खनि। पोइ तव्हांजी मर्ज़ी ते आहे, वॾी टोकरी वठो था त वॾी टोकरी वठो, उनजा पैसा वरी वधीक आहिनि। उन हिसाब सां ई तव्हांखे यानी इजाज़त आहे, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां हिकिड़ी कैंचड़ी बि ॾींदा नंढड़ी, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां वञी उहा स्ट्रॉबेरी जेके तव्हांखे वणनि, पकल हुजनि कचूं, जेके तव्हांखे दिलि चयो उहा तव्हां वञी कटियो, कटे टोकरी भरे जेको आहे सो तव्हां खणी अचो, ऐं खणी अची पोइ तव्हां जेको आहे सो हिते इहो हिननि जो हिते दुकानु आहे, हिते पैसा वैसा इहे तव्हां खां इहे वठंदा। पोइ हिते जेको आहे सो तव्हांखे हिकिड़ो गिलास स्ट्रॉबेरी जे जूस जो उहो मुफ़्त मिलंदो। हाणे बिल्कुलु ॾिसो रोड जे भर में, रोड ते हिते पार्किंग करे माण्हू टूरिस्ट अचनि था, उहा हर कंहिंखां उहो त पैसा वठनि था, अंदरि वञी हिकिड़ी टोकरी भरे अचो। पोइ इहो ही वरी जॻह ठाहियल आहे हिते, या पट ते गालीचा विछराया पिया आहिनि, हिते वेहो ऐं जेको तव्हां स्ट्रॉबेरी पटी आहे बास्केट भरिया आहे उहा वेही त खाओ, भले खाओ, पिया नज़ारो बि ॾिसो ऐं इंजॉय करियो। ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे सो भले अगरि कुझु वठणु चाहियो था वधीक स्ट्रॉबेरी त उहे बि दुकान ते पयूं आहिनि, तव्हां उहे बि वठी वञो, या सिर्फ़ु तव्हां हिते जूस वग़ैरह पी ऐं पंहिंजी स्ट्रॉबेरी जेका पटी आहे असां खणी वञो त भले खणी वञो। जा हाणे लंबांग आहे या चीवीती जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में इहे स्ट्रॉबेरी जा फार्म बि आहिनि, ऐं वरी चांहि जा फार्म बि उते आहिनि। सो हिननि जी स्ट्रॉबेरी जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, उन करे थोरो मशहूरु आहिनि, पहिरियों खटियूं मिठियूं थियनि थियूं, 2 वैरायटियूं हिते ॾाढियूं मशहूरु आहिनि। ऐं चांहि जी बि जेका आहे सा हिते फार्म आहिनि इलाही जॻह ते, त चांहि जेका हिते थिए थी उहा हिते जेका जावा बारात में थिए थी, हाणे ही जेको इलाइक़ो आहे हिनखे जावा बारात चवंदा आहिनि, ओलह चइजे जावा जो ॿेट जो ओलह वारो इलाइक़ो आहे, इन करे ख़ुशहाल ॿेट आहे, इन करे हिते जी पॉपुलेशन तमामु घणी आहे। कंहिं ज़माने में जेको आहे सो खां वठी जेको आहे सो ही हिते आबाद आहिनि माण्हू, ऐं जिते पॉपुलेशन घणी हूंदी आहे उहो मतिलबु कंहिं ज़माने में ख़ुशहाल हूंदो हो, इन करे माण्हू हुते घणा रहंदा हुआ। सो हाणे चांहि जी आहे, चांहि जी बि हिते ग्रीन चांहि बि थिए थी ऐं हू बि थिए थी ब्लैक टी जंहिंखे चवंदा आहिनि, जेके पाण पती इस्तेमालु कंदा आहियूं, ही उहा आहे। ऐं हिन में हिते इहो कूल टेम्परेचर्स आहिनि, ऐं बरसाति घणी थी पए, ऐं हिन जी ज़मीन जेका आहे हिते उहा वॉल्केनिक ऐश आहे। हाणे कंहिं ज़माने में हिते वॉल्केनो हूंदा हुआ, पोइ उन्हनि उहे फाटंदा हुआ त उन मां जेका उनजी ऐश निकिरंदी हुई, उहा उन सां ई ज़मीनूं ठहियल आहिनि, त उहे ॾाढियूं फर्टाइल आहिनि, ॾाढियूं दरख़ेज़ आहिनि हिन जे लाइ, चांहि जे लाइ। सो ही चांहि जा हिते नंढड़ा नंढड़ा कारखाना बि आहिनि, उते जिते प्रोसेस थिए थी, ब्लैक टी बि थिए थी ऐं हू बि थिए थी। इंडोनेशिया में चांहि जे हिसाब सां ही जेको इलाइक़ो आहे न जावा बारात वारो, ॾाढो मशहूरु आहे, ऐं सुठी क्वालिटी चांहि थिए थी हिते। कॉफ़ी हिते कान थी थिए, कॉफ़ी वरी ॿियो इलाइक़ो आहे हिकिड़ो, जावा में कोन्हे उहो, सुलावेसी वारे पासे आहे उहो, उते त वरी उते जी कॉफ़ी मशहूरु आहे, हिते जी वरी चांहि जेका आहे सा मशहूरु आहे। ऐं हिते जेके फार्म आहिनि उन्हनि जा लोकल जेके ब्रांड्स आहिनि न उन्हनि पंहिंजूं पंहिंजूं ठाहे रखियूं आहिनि, त बांदूंग में तव्हां वेंदा न बाज़ार में, त उते हिननि जूं पंहिंजी पैकिंग वारा पंहिंजा जेके मुख़्तलिफ़ ब्रांड्स आहिनि उहे बि मिलनि था चांहि जा, त पाण वटि त रुॻो इहो लिप्टन, ब्रुक, बान टपाल ऐं इहे मिलनि था, त इहे त वरी वॾियूं कंपनियूं आहिनि, पोइ घुराए मिक्स करे हिकिड़ी पंहिंजो ठाहिनि था, ही वरी हिते पंहिंजी ब्रांड विकिणनि था। ऐं पियूं आहिनि हुते दुकाननि ते लोकल जेका बांदूंग जी मार्केट आहे उनमें मुख़्तलिफ़ पैकिंगूं आहिनि,
मुख़्तलिफ़ चाहूं आहिनि। सो हितां मोकिले सघजनि थियूं। अगरि कंहिंखे दिलचस्पी हुजे त पाकिस्तान में या सिंध में केरु घुराइणु चाहे त तव्हां हुनजो बंदोबस्तु करे सघूं था। मुख़्तलिफ़ इहे चांहिनि जा जेके वैराइटीज़ आहिनि तमामु हिन जो सुठो आहे। ही बि टूरिज़म जे लाइ बि इस्तेमालु थिए थो हिते। सो इहो ज़रूरी आहे त माण्हू हुनखे एग्रो टूरिज़म खे हर जॻह ते सिंध में बि वधाइजे। सो इहे हुआ असांजो बांदोंग जी विज़िट जी हिकिड़ी वीडियो। सदाईं गॾु।